नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे मटियारी खां ख़बर ॾींदा रहूं त मटियारी लॻ जुगनू CNG लॻ कोली बिरादरी जे घरनि खे लाइट जी तार मां अचानक टिड़ंग लॻण सबबि घरनि खे बाहि लॻी। नतीजे में लखें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। कोली बिरादरी जे माण्हू रोड ब्लॉक करे वावड़ा अमले ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज मुज़ाहिरो कयो। बाहि लॻण सबबि घरनि में पियल घरू सामान तमे मण अनाज बोह ऐं 6 ॿकरियूं 2 ढगियूं ऐं ॿियो क़ीमती सामान सड़ी रख थी वियो। हिन अमल ख़िलाफ़ कोली बिरादरी जे औरतुनि ऐं मर्दनि जो वावड़ा अमलदारनि ख़िलाफ़ नेशनल हाईवे ते रोड ब्लॉक करे एहतिजाज मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे चयो त असां केतिरा ई भेरा वावड़ा जे आला ऑफिसरनि खे चयो त असांजे घरनि मथां गुज़रंदड़ तारूं हटायूं वञनि, पर असांजी कंहिं बि न ॿुधी ऐं असां ग़रीबनि जे लखें रुपयनि जो नुक़सानु थियो। हिननि वसवारनि खां मुतालबो कयो त असां ग़रीबनि जे घर जे मथां तारूं हटायूं वञनि, असां ग़रीबनि जो थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।